अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम मुदात अनोखी आंदिया सां गॾु हाज़िर आहियां प्रोग्राम जो मिज़बान मुनीर उनकी। नाज़रीन, असांजे चूंड संदर तस्वीर ऐं आवाज़ खे अवां ताईं पुॼाइण में अॼु असां ॿाहम ॿेली आहिनि कैमरामैन जवाद जोमकी। जीअं तव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम मुदात अनोखी आंदिया जो इंग्लिश में भी नालो आहे, इंग्लिश में असांजे प्रोग्राम जो नालो आहे सेज दोस्तिन। ऐं हीउ प्रोग्राम असां कुछ अर्से खां वठी सोशल मीडिया ऐं यूट्यूब ते अव्हां जे लाइ पेश करे रहिया आहियूं। असांजे प्रोग्राम जो बुनियादी मक़सद सिंध ऐं सिंधी मुफ़क्किरनि, शाइरनि, ॾात धड़नि ऐं सिंधी नॉवल निगारनि, ड्रामा नवीसनि ऐं उन खां अलावा सिंधी दानिश्वरनि अदीबनि जो दुनिया खे उहो इमेज पेश करणो आहे सिंध जो जेको अॼु ताईं जंहिंखां दुनिया तोड़े असांजा काफ़ी एजुकेटेड क्लास अणवाक़ुफ़ रहिया आहिनि। ऐं इहो ई मक़सदु ज़हन में रखी करे असां हीउ प्रोग्राम कुझु अर्सो पहिरियां हिन प्रोग्राम जी बाक़ाइदा शुरूआति कईसीं ऐं अञा ताईं असांजो उहो सफ़र जारी आहे। अमूमी तौर ते अॼोको असांजो हीउ प्रोग्राम नाज़रीन 24 आहे ऐं दादन फ़क़ीर जी शाइरीअ ते हीउ असांजो ॿियो प्रोग्राम आहे। इन खां अॻु असां उन जी शाइरीअ में इंसानियत जे तसवुर खे अंग्रेज़ी ॿोलीअ में पेश करे चुका आहियूं ऐं अॼु जंहिं फ़िक्र जंहिं लाड़े जे पासे खे असां ज़ेरे बहस आणींदासीं दादन फ़क़ीर जी शाइरीअ में, उहो आहे दादन फ़क़ीर जी शाइरीअ में मौजूदु इख़लाक़ी ऐं उनजो समाजी कवरेज। अव्हांखे ख़बर आहे त दादन फ़क़ीर सिंध जो वॾो मशहूरु क्लासिकी अवामी ऐं मक़बूल शाइर रही चुको आहे ऐं हू बेसिकली ॻोठ मियाँदार चिंडी नसीराबाद में 1906 में पैदा थिया ऐं पंहिंजे वक़्त जा तमामु मञियल शाइर हुया, अवामी शाइर हुया। एतिरे ताईं अवामी शाइर जो पाकिस्तान जे अॻूणे वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो भी कंहिं हद ताईं इहो एतिराफ़ कयो हो त कंहिं दौर में कंहिं वक़्तु दादन फ़क़ीर जी शाइरी ऐं जी मक़बूलियत अवाम में एतिरी हुई जो हू पंहिंजे दौर जे शाइरनि खां बि वधीक मक़बूल रहियो हुयो। सो जीअं तव्हांखे ख़बर आहे त रवायतुनि असां तव्हांखे प्रोग्राम जे पहिरियां ऑब्जेक्टिव जे बारे में ॿुधाईंदा आहियूं, शेयर कंदा आहियूं त असां पंहिंजे अॼोके हिन मुख़्तलिफ़ प्रोग्राम माना मुख़्तलिफ़ अरसे जे प्रोग्राम में कहिड़ियूं शयूं ज़ेरे बहस आणींदासीं उहे अवां सां वंडियूं था। सभ खां पहिरियों त चङाई ऐं चङे थियण जो तसवुर दादन फ़क़ीर जी शाइरीअ में चङाई जो नज़रियो छा आहे ऐं चङे थियण जो तसवुर छा आहे। ॿियो समाज ऐं दुनिया सां हलण जो दर्स। टियों गिला गैबत खां पासो करणु। चौथों सच जो सच ऐं सचे माण्हूअ जा मयार ऐं मापा ॿुधाइणु। पंजों कूड़ जे मुंहं में धूड़ ऐं दादन फ़क़ीर कूड़ खे इंसानी समाज में हराम करार ॾिए थो। छहों दिलि रंजाइणु ऐं ॾुखाइण खे बि हू हराम करार ॾिए थो। सतों कंहिं ॿिए खे घटि वधि न चवणु, पंहिंजे कम सां सिर्फ़ु कमु रखणु। अठों घणे वाक़फ़ियत जा नुक़सान। नाओं कंहिंखे कुझु न चवणु। ॾहों पढ़ण ऐं अमल करण वारो दर्स ऐं उनजी अहमियत। 11हों इंसानी समाज में पैसे ऐं इज़त जी अहमियत ऐं 12हों गुमराह खे रस्तो ॾेखारणु। त नाज़रीन दोस्तों, ही असांजा उहे ऑब्जेक्टिव आहिनि, उहे मक़सद आहिनि जिन खे असां ज़ेरे बहस पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में आणींदासीं। सो सभ खां पहिरियों त दादन फ़क़ीर जेको सिंध जो वॾो मक़बूल अवामी ऐं हर दिलि अज़ीज़ शाइर रहियो आहे, उनजी शाइरीअ में मौजूदु चङाई जो तसवुर छा आहे। दादन फ़क़ीर जी शाइरीअ जे मुताबिक़ चङाई जो तसवुर इहो आहे त चङाई अमूमन असां पंहिंजी ज़िंदगी में ॾिसंदा आहियूं त चङाई उन्हनि माण्हुनि सां अक्सर करे माण्हू कंदा आहिनि जेकी पाण उन्हनि सां चङाई कंदा आहिनि, पर जेकी माण्हू उन्हनि सां चङाई न कंदा आहिनि या जेकी उन्हनि सां ग़लति रवैया रखंदा आहिनि त माण्हू उन्हनि खां पासीरो करण जी कोशिशि कंदा आहिनि। ऐं असांखे इहा बि ख़बर हूंदी आहे अक्सर त माण्हू ॿिए जूं ॻाल्हियूं ॿुधी करे ॿियाई कंदा आहिनि ऐं उन खां अलावा कंहिंजा एब कोन ढकींदा आहिनि। पर दादन फ़क़ीर सिंधी अवामी मक़बूल शाइर दादन फ़क़ीर
जे चङाई जे तस्वर जे मुताबिक़ दादन फ़क़ीर चवे थो त चङा से चइजनि जे किनियूं छॾनि कीन ॿिए जी ॿुधनि ॿीं ॾिसी ढकनि ॾोहेड़ा। सो चङा से चइजनि उहे माण्हू चङा चइजनि जेकी किननि माण्हुनि खे बि न छॾनि, उन्हनि खे बि गॾोगॾु पाण सां हलाइनि, ऐं ॿिए जी ॿुधनि ॿीं ॾिसी ढकनि ॾोहेड़ा। इवन ॿियनि जूं जेकॾहिं बुरायूं था ॿुधनि, ॿियनि जूं जेकॾहिं खामियूं था ॿुधनि त उन्हनि खे ऐं खामियूं था ॿुधनि त उन्हनि खे ढकणु सिखनि, उन्हनि जा एब खोलणु न सिखनि। उन खां अलावा दादन फ़क़ीर इहो बि चवे थो त चङो आहे चङाईअ जे एवज़ दादन चङाई कर, लिकण वारी कंहिंजी की न की नेकी बदी आहे। इंसान उन ग़लतीअ जो शिकार न थिए, उन भुल जो शिकार न थिए त उनजी जेका नेकी आहे या बदी आहे उहा कंहिंखां लिकियल रहंदी। यानी जेको बुरो माण्हू आहे, जेको बदकार आहे, जेको बदी खे फैलाए थो, बदकार अमल करे थो, ख़ुदा कम करे थो, त इहो हरगिज़ न सम्झे त उनजी उहा बदी लिके थी। माण्हूअ खे छा करणु खपे? चङो आहे चङाईअ जे एवज़ दादन चङाई कर, यानी चङे माण्हूअ खे घुरिजे त हू चङनि सां चङो हले, सुठो हले, उन्हनि सां चङाई करे। छो त इंसान खे इहो न विसारणु घुरिजे त उनजी नेकी ऐं बदी ॿई लिकण वारियूं शयूं न आहिनि। असां वटि नाज़रीन हिकिड़ो कल्चर आहे, हिकिड़ी रविश आहे, हिकिड़ी ज़हनी असां वटि हिकिड़े क़िस्म जो माइंड सेट आहे त असांजे समाज मंझि तव्हांखे ख़बर आहे त जेकी बुरो आहे उनखे माण्हू बुरो चवंदा आहिनि ऐं चङे खे चङो चवंदा आहिनि। पर दादन फ़क़ीर चवे थो ऐं हकल करे थो ऐं हिदायत करे थो त माण्हू बुरे खे बि बुरो न चवे। थी सघे थो त तव्हांजे मुसलसल बुरे चवण सां उहो माण्हू या वधीक बुरो थी वञे ऐं उहो माण्हू चङाई जे रस्ते ते, नेकीअ जे रस्ते ते गामज़न न थिए। सो दादन फ़क़ीर जी हकल, दादन फ़क़ीर जी हिदायत, शायदि दादन फ़क़ीर जी हकल इहा आहे त बुरे खे बुरो बि चवणु बंदि कर, नवाज़े अलाए ख़ुदा कहिड़ा कहिड़ा। सो ख़ुदा सभिनी खे नवाज़े थो, बुरे खे बि भले खे बि। असां तव्हांखे इहा ख़बर न आहे, परूड़ न आहे त जंहिं माण्हूअ खे असां बुरो था चऊं, जंहिंखे असां ग़लति था चऊं, उनखे ख़ुदा अॻु में ई नवाज़े वेठो आहे। थी सघे थो त असांजे नज़र जो धोखो हुजे ऐं असां इहो सम्झंदा हुजऊं त उहो माण्हू ख़राबु आहे, पर ख़ुदा जे नज़र में ख़ुदा उन्हनि माण्हुनि खे बि नवाज़े थो जेकी बुरा अमल कनि था, ख़ुदा कम कनि था। सो दादन फ़क़ीर चवे थो त बुरे खे बुरो बि चवणु कीन घुरिजे, नवाज़े अलाए ख़ुदा कहिड़ा कहिड़ा। उन खां अलावा असांखे इहा ख़बर पवे थी त हाउ टू सेल अलोंग विद द वर्ल्ड। दादन फ़क़ीर जी शाइरीअ में अवामी शाइर, क्लासिकी शाइर, दादन फ़क़ीर जी शाइरीअ जे नज़रिए जे मुताबिक़ असांखे हिन दुनिया सां हलण जो सिर्फ़ु हिकिड़ो ई दरस मिले थो। यानी दादन फ़क़ीर पंहिंजी शाइरी में असांखे हिकिड़ो ई दरस ॾिए थो त हिन दुनिया सां कीअं हलिजे। न्याज़ निवड़त जो रस्तो अख़्तियार करणु घुरिजे, जेको मिले क़बूल कजे। माण्हू पाण कसर खाए पर ॿियनि लाइ, ॿियनि खे वेहण न ॾे, ॿियनि खे मयारूं न ॾे ऐं मयारूं ॾियण खां पासो करे। सो दादन फ़क़ीर चवे थो, ऐं जॾहिं मूं ई लाइनूं पढ़ियूं त थोरी देरि लाइ आऊं पाण शुज़र रहिजी वियुसि, हैरान रहिजी वियुसि त एॾियूं माना खेसि सिटियूं आहिनि दादन फ़क़ीर जूं। हू चवे थो त जहिड़े तेरे हाल थी हेठां ई हलिजे, जहिड़े तेरे हाल थी हेठां ई हलिजे, जहिड़ो मिले जंहिं खां झोल वॾो झलिजे, पाण खणी पलजे ॿिए न ॾोरापो ॾिजे। सो चवण जो मक़सदु इहो आहे, शाइर जो चवण जो मक़सदु इहो आहे त जंहिं माण्हूअ खां जेको कुझु मिले थो माण्हू उनखे वठणु सिखे ऐं पाण बर्दाश्त वारे अमल मां गुज़रे ऐं कंहिंखे ॾोरापो न ॾिजे, कंहिंखे वेहण न ॾिजनि। दादन फ़क़ीर जी शाइरीअ में असांखे इहा बि परूड़ पवे थी, इहा बि ख़बर पवे थी त आख़िरकार छो जो थ्रू दिस पोएट्री
दादन फ़कीर preaches truth and social truth is a bitter truth. यानी समाजी जेको सच आहे उहो कड़वो आहे, उहो घणनि माण्हुनि खां बर्दाश्त नथो थिए ॿुधण में। त दादन फ़कीर चवे थो, मयार कहिड़ी आहे गयार ते अदा दाद, जे हक़ चइबो त ख़ुदि पंहिंजो बि रुसी पवंदो। सो इन जो मक़सदु इहो आहे त ट्रुथ लाइक सर्जरी में हर्ट फर्स्ट, जे सर्जरी कबी आहे या कंहिंखे सच ॿुधाइबो त पहिरें मरहले में थी सघे थो उहे माण्हू असां खां पंहिंजा जेकी माण्हू जिन सां असां सच चवण जी, जिन में असांखे ताक़त आहे सच चवण जी, उहे असांखां रुसी वञनि, छो जो सच कड़वो हूंदो आहे। त अगयार गैर आहे जेको अजनबी आहे, उन ते कहिड़ी मयार, उनखे छा चइजे? मयार कहिड़ी आहे गयार ते अदाए दादन, जे हक़ चइबो त ख़ुदि पंहिंजो बि रुसी पवंदो। सो सच चवण सां पंहिंजा बि रुसी पवंदा आहिनि, छो जो सच उन्हनि खां बर्दाश्त नथो थिए। उन खां अलावा हिकिड़ी ॿी ख़ासि ॻाल्हि जेका असां दादन फ़कीर जी शाइरीअ में मुशाहिदो कयूं था या ॻोल्हियूं था या उनखे ॾिसूं था, सम्झूं था, उहा इहा आहे त दादन फ़कीर चवे थो त हिन संसार में, हिन दुनिया में ड्रारी कूड़ा माण्हू घणा आहिनि, जॾहिं त सचो माण्हू हिन संसार में अणलभ आहे। यानी सचा माण्हू दुनिया में हिन अणलभ आहिनि, अक्सर करे अणलभ आहिनि। So in simple words, the poet Dadan Fakir says that this world is often devoid of honest and true people. दादन फ़कीर चवे थो त माण्हू हड़ई न मोहबती, मिठा हड़ई न अंब। ॾिसो शाइर जी तशबीह ॾियणु ॾिसो, सिमरी जंहिं क़िस्म जी शाइर माना ॾिए थो त माण्हू हड़ई न मोहबती, दुनिया में तव्हांखे सभई माण्हू मोहबती न मिलंदा, सभिनी में उहो गुण कान्हे मोहबत जो, ॾियण वारो ऐं वठण वारो बि। मिठा हड़ई न अंब, न ई अंब जेकी जिन खे असां अक्सर चवंदा आहियूं उहे मिठा हूंदा आहिनि, पर खाइण खां अॻु में असां उन्हनि खे परखंदा आहियूं। खाइण खां पोइ जॾहिं असां उनखे खाईंदा आहियूं त उन्हनि अंबनि जो ज़ाइक़ो ॿियो हूंदो आहे। सो शाइर दादन फ़कीर चवे थो त मिठा हड़ई न मोहबती, माफ़ कजो, माण्हू हड़ई न मोहबती, मिठा हड़ई न अंब, ड्रारी घणाई डंब, पर सचो को संसार। ड्रारी माण्हू तव्हांखे ज़िंदगीअ जे हर मेड़ में, हर लम्हे, हर ग्रुप में मिलंदा, पर सचो को संसार, सचो माण्हू तव्हांखे वर्णी को मिले। लखनि में, हज़ारनि में, करोड़नि में कुझु माण्हू तव्हांखे अहिड़ा मिलंदा जिन की सचा हूंदा। दोस्तो असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, तव्हां प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो स्टेजिस ऑफ सिंध, जंहिंजो सिंधीअ में नालो आहे मुडात अनोखी आंदी आहे, ऐं ही प्रोग्राम अवां लाइ लाइव पेश कयो वञे थो रीडर्स अकेडमी ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड इंग्लिश लिटरेचर, पोयां गर्ल्स डिग्री कॉलेज लाड़काणो, ऐं मुंहिंजो नालो मरी डोमकी आहे ऐं हिन प्रोग्राम जो एंकर पर्सन आहियां। ऐं अॼु असां पंहिंजे हिन प्रोग्राम में हिकु अहम मौज़ू आंदो आहे। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में सिंधी क्लासिकी शाइर, अवामी शाइर, मक़बूल शाइर दादन फ़कीर जी शाइरीअ में मौजूदु इख़लाक़ ऐं समाजी कारज खे ज़ेर बहस आणियूं था। दादन फ़कीर चवे थो त हू कूड़ जे ख़िलाफ़ आहे, हू चवे थो त कूड़ जे मुंहं में धूड़ आहे, कूड़ त नेठि कूड़ आहे, सच न आहे, छो जो कूड़ उन करे कूड़ आहे छो जो उहो सच कान आहे। ऐं हू चवे थो त शाइर जे मुताबिक़ इंसानी समाज में कूड़ ॻाल्हाइण हराम आहे, फॉरबिडन आहे, मना थियल आहे, छो जो इंसान खे इहो सम्झायो वियो आहे त सच जो अलम हमेशह बुलंद रखणु खपे। जीअं दादन चवे थो त कहिड़े पई लूड़ कूड़ जी आहे, कूड़ नेठि कूड़, इंसानियत में कूड़ ॻाल्हाइण हराम आहे। खणी कूड़ जा केॾा बि सुठा नाला हुजनि या कहिड़े बि तरीक़े सां नाज़रीन कूड़ खे पेश कयो वञे ॿिए जॻह, पर वरी बि कूड़ कूड़ हूंदो आहे, उहो सच जो मुतबादिल नथो थी सघे। ऐं दादन फ़कीर जे मुताबिक़, उनजी शाइरी जे मुताबिक़, उनजे फ़िक्र जे मुताबिक़, उनजे फ़न जे मुताबिक़, उनजे फ़लसफ़े जे मुताबिक़ त जेको कूड़ो माण्हू हूंदो आहे, जेको कूड़ ॻाल्हाईंदो आहे, उहो उन ते जेको मज़ो हूंदो आहे या उनजी जेका मौज मस्ती हूंदी आहे, उहा थोरे अरसे लाइ हूंदी आहे, उहा
पायदार न हूंदी आहे, उहा घणे वक़्त लाइ न हूंदी आहे। उन लाइ जेको कूड़ ॼाणे सो भल मौज माणे, ज़ाहिर थी पवंदो अॼु या सुभाणे, जेकी थो ॼाणे रब पाक ॼाणे, ईअं चयो आहे दादन वीचारे। सो कूड़ माण्हू, कूड़ ॻाल्हाईंदड़ माण्हू, कूड़ फैलाईंदड़ माण्हू, कूड़ खे सच साबित कंदड़ माण्हू, अॼु न त सुभाणे ख़्वार ज़रूरु थींदो, अॼु न त सुभाणे हुनजी कूड़ ज़रूरु पकड़िजी वेंदी, यानी हुनजो कूड़ ज़रूरु ज़ाहिर थींदो ऐं माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी। फ़िलहालु असांखे ख़बर न आहे हुनजे कूड़ जे बाबति, सिर्फ़ु रब ॼाणे। दादन फ़क़ीर पंहिंजी शाइरीअ में इहो बि चवे थो त हू पढ़ंदड़नि खे, माण्हुनि खे हिदायत थो करे त हू गिला खां, चुगलखोरीअ खां गुरेज़ कनि, पासीरो कनि, पासो कनि। जीअं हू चवे थो त हर को एबनि में भरियो पियो, लेट मी करेक्ट, हर को एबनि में पियो भरियो आहे, को न कंहिंजी गिला करे कोई, मां कंहिं वांगुरु चमचो चुगलखोर न आहियां, मां हक़ चवंदो आहियां, गिलाखोर न आहियां। जेके माण्हू गिलाऊ था कनि, ॿियनि जूं खामियूं, खामियुनि खे ॻोल्हींदा, खामियुनि खे पेश था कनि, ॿिए जी किरदार कशी कनि था, ॿिए खे घटि वधि था चवनि, दादन फ़क़ीर चवे थो त उहो माण्हू जेको गिला थो करे, जेको ॿिए माण्हूअ जी ग़लति शख़्सियत जी खे पेश करण जी हिकिड़ी कोशिशि थो करे, उनखे इहो सम्झणु घुरिजे त हर को माण्हू एबनि में भरियो पियो आहे, हू पाण बि एबनि में भरियो पियो आहे, को न कंहिंजी गिला करे कोई। सो हिदायत ई आहे, शाइर जी हकल ई आहे, नसीहत ई आहे त को बि गिला न करे, छो जो जेको माण्हू गिलाखोर आहे उहो पाण एबनि सां भरियल आहे। उन सां गॾोगॾु शाइर असांखे हिकिड़ो ॿियो बि दरस ॾिए थो, हिकिड़ो ॿियो बि मैसेज ॾिए थो, उहो इहो ॾिए थो त बुरायूं त पहिरियां ॾिस पंहिंजूं अज़ीज़, को न कंहिंजी गिला करे कोई। Look in yourself, look into yourself, do not backbite against the people against whom you backbite। कोशिश करे त माण्हू पंहिंजनि बुराइनि जी बि निशानदेही करे, पाण जी बुराइनि ते बि नज़र रखे। उनखे ईअं करण सां छा थींदो नाज़रीन त हू ॿिए जी गिला करण खां पासीरो कंदो। प्रोग्राम में अञा असांजो ही बहस जारी आहे दादन फ़क़ीर जी शाइरीअ ते। दादन फ़क़ीर चवे थो त ॿिए जी दिलि आज़ारी न कयो, इंसान खे घुरिजे त ॿिए इंसान, बेकसूर इंसान खे न रंजाए, ॿिए खे खामोखा न सताए, ॿिए जी दिलि आज़ारी न करे, ऐं दिलि आज़ारणु हिकु वॾो गुनाह आहे। सो हुन लाइ दिलि आज़ारी करण खां बि हिदायत करे थो। जीअं दादन चवे थो त कंहिंखे बि बेकसूर रंजाइण हराम आहे, दिलि ॿिए जी खामखा सताइण हराम आहे। उन खां अलावा दादन फ़क़ीर अवामी शाइर, क्लासिकी शाइर, सिंध जो वॾे नाले वारो शाइर, नामियारो शाइर, जंहिंजी शाइरी झर झंग में अॼु ताईं मक़बूल आहे। सिंध जे कुंड कुर्श ताईं जेकी बि शेर शाइरी सां चाह रखनि था, इश्क रखनि था, उन्हनि में हू मशहूरु शाइर आहे। दादन फ़क़ीर त चवे त डोंट क्राई ओवर द स्पिल्ट मिल्क, यानी कोशिश करे माण्हू त जेको कुझु गुज़री वियो आहे उन सां हरू जी अजायो रड़ियूं न करे, अजायो रोज़ राड़ो न करे, कंहिंखे घटि वधि बि न चए, बसि पंहिंजो कमु करे। माण्हू साणो माण्हू नखे चइबो, सुठो माण्हू नखे चइबो, बहितरीन माण्हू नखे चइबो, सुलझल माण्हू नखे चइबो, ऐं मिचोर माण्हू नखे चइबो। दादन फ़क़ीर जे चवणीअ मुताबिक़ जेको गुज़री वियल वक़्त जो, गुज़री वियल ख़राब कम जो या गुज़री वियल कंहिं अमल जो दुख न करे, गम न करे, ऐं ॿिए खे घटि वधि बि न चवे, बसि पंहिंजे कम सां कमु रखे। जेकॾहिं हुन खां वेदन थी आहे, जेकॾहिं हुनखे का रंजिश कंहिंखां मिली आहे, तॾहिं माफ़ु करणु सिखे, दरगुज़र करणु सिखे। ऐं बहितरीन अमल इहो आहे त पंहिंजो माण्हू कमु करे वेही। जीअं दादन चवे थो त दिलि खे कजे कुशादो, न गुज़रे जो गम कजे, तो दिलि वॾी कजे, जेको गुज़री वियो, ख़राबु थियो, सुठो थियो,
गॉन इज गॉन, गुज़री वियो। गुज़रे जो गम कजे, दिल खे कजे कुशादो, न गुज़रे जो गम कजे, वध घटि न कंहिंखे चइजे, पयो पंहिंजो कमु कजे। दादन फ़क़ीर शाइरी में असांखे इहा बि ख़बर पवे थी, जॾहिं हू समाज ते ॻाल्हाए थो, हू समाज खे वेझे नज़र खां ॾिसे थो, त घणी मक़बूलियत ऐं वाक़फ़ियत हिकु अहिड़ी शइ आहे जेका हिन शाइर खे नथी वणे। छो जो दादन फ़क़ीर जे मुताबिक़ माण्हुनि में घणी वाक़फ़ियत ऐं मशहूरियत या उन सां जान पहचान या उन्हनि सां ॾेठ वाइठ करण सां मसला था थियनि, दुश्मनी थी थिए, वेर थो थिए, माण्हू माण्हू जो वेरी थो थी पवे। उन लाइ घणी वाक़फ़ियत करण सां दादन फ़क़ीर जो इहो दर्स आहे त माण्हू घणी वाक़फ़ियत न करे कंहिंसां। जीअं हू चवे थो त वधे वेर थो वाक़फ़ियत मंझां, घणो अॼु घणनि सां मिलणु बंदि कर। Do not interact with so many people. Do not mingle with so many people. Avoid social gatherings. Avoid too much acquaintance with the people. दादन फ़क़ीर इल्म ऐं अमल जो ज़िक्र बि करे थो, तज़किरो करे थो पंहिंजी शाइरीअ में। ऐं हू चवे थो त जेकॾहिं माण्हू पढ़ियल लिखियल आहे, जेकॾहिं उन में अमल जो फुक़दान आहे, इल्म आहे अमल कान्हे, त उनजो इल्म बेकार आहे। ऐं जेकॾहिं अमल आहे, उन में इल्म जो इज़ाफ़ो न आहे, यानी अमल सां गॾु शऊर नथो अचे, अमल नथो अचे, इल्म नथो अचे, त पोइ उहो अमल बेकार आहे, यानी उन अमल जी अहमियत महदूद थी वञे। दादन फ़क़ीर चवे थो त पढ़ी ऐं अमल कीन उन ते करी, उन खां त बहितर पढ़णु बंदि कर। यानी हिकिड़ो माण्हू पढ़े थो, हिकिड़ो माण्हू इल्म जे वाट ते गामज़न आहे ऐं उनखे ख़बर आहे त हीउ इल्मु आहे, ऐं अमली तौरु उहो इल्म खे प्रैक्टिस नथो करे, त उहो पढ़ी ऐं अमल कीन उन ते करी, जेकॾहिं उहो नथो करे, उन खां त बहितर पढ़णु बंदि कर। अहिड़े माण्हूअ जा किताब पढ़णु, इल्मु हासिलु करणु, इहो सभु अजायो आहे। ऐं दादन फ़क़ीर चए थो अहिड़े इल्म खां बहितर आहे त माण्हू पढ़णु बंदि करे। ॿियो दादन फ़क़ीर जी हिकिड़ी इहा बि सलाह आहे पढ़ंदड़नि खे, हिकु शाइर बतौर शाइर, त हू चवे थो त अॼोको अहिड़ो समाज आहे, अॼोको अहिड़ो दौरु आहे, अॼोको अहिड़ो वक़्तु हली रहियो आहे जो को बि माण्हू कंहिंखे चरियो चवण बि बंदि करे। जीअं हू चवे थो त सियाणो आहे सभु को दुनिया अंदरि, चरे खे चरियो बि चवणु बंदि कर। ऐं आख़िरी ॻाल्हि नाज़रीन, त दादन फ़क़ीर अवामी शाइर, सिंध जो तमामु मक़बूल शाइर, हिकिड़ो तमामु अहम ॻाल्हि करे थो पियो, पंहिंजी शाइरी जे ज़रिए उहो मैसेज ॾिए थो, उहो इख़लाक़ी मैसेज ॾिए थो, ऐं असांखे ॿुधाए थो त दस जे उन खे रस्तो जो रस्तो भुली पवे, शाह लाइ को ग़रीब अजायो रुली पवे। इट मीन्स गाइड द मिसगाइडेड पीपल। जेको भुलियल माण्हू आहे, जेको गुमराह माण्हू आहे, गुमराह खे रस्तो ॾेखारणु इबादत जे मुक़िल आहे। गुमराह खे रस्तो या गुमराह खे राह ते आणणु, सही राह ते आणणु, उनखे रस्तो ॾिसजे। छो उहो वीचारो, उहो माण्हू जेको गुमराह आहे, छो उहो अजायो भटकंदो रहे, छो उहो कंहिं ॿिए दग ते हुजे जॾहिं उहो सही दग ते न आहे, त ॾसजे उन खे रस्ते, माफ़ कजो मां रिपीट थो कयां, ॾसजे उन खे रस्तो जो रस्तो भुली पवे, उन माण्हूअ खे रस्तो ॾसजे जेको रस्तो भुली पवे, गुमराह हुजे। शाह लाइ को ग़रीब अजायो रुली पवे। सो इन सां गॾोगॾु हिकिड़ी आख़िरी ॿी ॻाल्हि इहा बि आहे, दादन फ़क़ीर चवे थो त जीअं अॼुकल्ह वॾो हिकिड़ो बहस हले थो, शख़्स ऐं पैसो, माण्हू ऐं पैसो, अहमियत माण्हूअ जी वधीक आहे या पैसे जी वधीक आहे। दादन फ़क़ीर तमामु सुहिणे नमूने सां, सिंधी क्लासिकी शाइर दादन फ़क़ीर तमामु सुहिणे नमूने सां उन ॻाल्हि खे वाज़ह करे ॿुधाए थो त जे मिले कंहिंखां इज़त त दौलत न मिले। जेकॾहिं को माण्हू इज़त ॾे थो त हुनखां दौलत नथी मिले, सिर्फ़ु इज़त ई मिले थी। छा मिलियो जेकॾहिं दौलत मिले ऐं इज़त न मिले। हिकिड़े माण्हूअ खे माण्हू शाहूकार हुजे, हुन वटि दौलत हुजे, सभु शइ हुजे, पर जेकॾहिं हुनखे इज़त कान थी मिले त हुनजी दौलत, शाहूकारी, उहो आसूदगी कहिड़े कम जी।
छो जे मिले कंहिंखां इज़त त दौलत न मिले, छा मिलियो जेकॾहिं दौलत मिले इज़त न मिले। ऐं हिकिड़ी ज़बरदस्त हिदायत, अख़लाक़ी समाजी हिदायत सिंध जो नामवर क्लासिकी सिंधी शाइर दादन फ़क़ीर पढ़ंदड़नि खे असां सभिनी खे ॿुधाए थो, हिदायत ॾिए थो, चवे थो त जे पैसे जे ख़ातिर विञाए वकार उन साण रिश्तो रखणु बंदि कर। नाज़रीन, अहिड़ो पैसो कहिड़े कम जो, अहिड़ो धन दौलत या पैसो कहिड़े कम जो जंहिं पैसे जे करे माण्हू पंहिंजो शख़्सी वकार विञाए वञे, पंहिंजी इज़त विञाए वञे, उन सां जे पैसे जे ख़ातिर विञाए वकार उन सां रिश्तो रखणु बंदि कर। नाज़रीन, अवां ॾिसी रहिया प्रोग्राम मुडात अनोखी आंदी आहे, आउं हुनजो एंकर पर्सन आहियां, मिज़बान आहियां, मुंहिंजो नालो मुनीर डोमकी आहे। प्रोग्राम डात अनोखी आंदी आहे अवां जे लाइ पेश कयो वञे थो रीडर्स अकेडमी ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड इंग्लिश लिटरेचर पोयां गर्ल्स डिग्री कॉलेज लाड़काणे जे प्लेटफॉर्म तां। अॼोके असांजे हिन प्रोग्राम खे अव्हां जे अखियुनि जे अॻियां चुरंदड़ तस्वीर ऐं आवाज़नि जे ज़रिए असां सां पुॼाइण जे अव्हां ताईं पुॼाइण जो जेके वसीला हुया, ज़रियो हुया, उहे कैमरामैन जवाद डोमकी ऐं इन सां गॾु असांजो हीउ प्रोग्राम इख़्तिताम पज़ीर थिए थो। इनशाला ॿिए वारे कंहिं नाविल निगार, ड्रामा नवीस या शाइर जे फ़िक्र ऐं फ़न सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसि ताईं अलावाही।